थर जा मारू माण्हू पंहिंजनि जानवरनि सां केतिरो प्यार कनि था, जंहिंजो तव्हां अंदाज़ो हिन वीडियो क्लिप मां लॻाए सघो था। थर पार्कर जा मारू माण्हू पंहिंजनि जानवरनि सां एतिरो ई प्यार कनि था जेतिरो हू पंहिंजनि बचनि सां कनि था। ॾुकारी हालतूं हुजनि, मारू माण्हू पंहिंजो चौपायो माल काहे बैराज ॾांहुं वेंदा आहिनि। उन करे वेंदा आहिनि त चौपायो माल बुख न विघे, पाह न थिए। साल जा 4 महीना हू बैराजी इलाइक़नि में सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदे गुज़ारींदा आहिनि। उन जे करे जो हू पंहिंजे चौपाए माल खे बुख ते ॾिसी न आहिनि सघंदा। हीअ वीडियो क्लिप तव्हां ज़रूरु ॾिसंदो हूंदो त थर जा मारू माण्हू जेका से चौपाए माल जो चारो पंहिंजनि पैसनि ते ख़रीद करे पंहिंजे माल खे कीअं खाराए रहिया आहिनि, जंहिंजो अंदाज़ो तव्हां हिन वीडियो क्लिप मां लॻाए सघो था। थर पार्कर जा मारू माण्हू जानवरनि समेत मोर पखियुनि ऐं तोड़े ॿियनि पखियुनि सां एतिरो ई प्यार कनि था जेतिरो हू पंहिंजनि बचनि सां प्यार कनि था। हीअ वीडियो क्लिप जेकॾहिं तव्हां ॾिसंदो ज़रूरु उन्हनि मां अंदाज़ो लॻाए सघो था त हितां जो मारू माण्हू, हितां जा रहवासी पंहिंजनि जानवरनि सां इंतिहा प्यार कनि था, जंहिंजो सबूत ही वीडियो आहे। तव्हां हीअ वीडियो ॾिसी सघो था।